अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, उम्मीद आहे तव्हां ख़ुशि हूंदव, ख़ैरियत सां हूंदव पंहिंजे ख़र्चे ते। अॼु मां तव्हांखे पंहिंजी आमदनी, पंहिंजी कमाई, पंहिंजी मिल्कियत जो राज़ तव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदुसि। मुंहिंजो 50 स्कूटर किराए ते हले थो। रोज़ हिकु स्कूटर वारो मूंखे 200 रुपया ॾींदो आहे कमाई, जंहिंमें 10,000 थियनि था रोज़ कमाई। उन 10,000 खे मां गॾु करे 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 ख़बर अथव हाणे छा कयो आहे? जहाज़ वरितो आहे, पंहिंजो जहाज़, जेको दुबई वेंदो आहे ऐं पाकिस्तान ईंदो आहे। पर यार हिकिड़ी ॻाल्हि आहे, मुंहिंजे जहाज़ ते जेके ड्राइवर बीठल आहिनि न, पायलट जंहिंखे चइबो आहे, उहे यार मूंखे कमाई घटि था ॾियनि। लॻे थो रोड़ो ॿोड़ो हणी वेंदा हूंदा। सो हाणे सोचां थो दुबई में जेको आहे न प्लाट वठां, पर 2-3 हज़ार खुटनि था, उहे पूरा थियनि त पर दुबई में प्लाट ॾिसंदव, फोटू लॻल हूंदो। अरे छोरा, टियों ॾींहुं मोबाइल वठी वञ, सुभाणे तोखे मां पैसा थो ॾियां, पैसा ॾे। तूं होॾां ॻाल्हाए, छोरा हल होॾां, बेचो करे, हल।